गुलाम अली गोपाल साहब की गुजारिश है तो दुआ फरमाएं। तलहार सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अरशाद रांझानी के क़त्ल खे लासानी रंग ॾियण जी कोशिश कई पई वञे, पर असीं हिन मामले ते कंहिं बि सियासी रंग न ॾियण ॾींदासूं। चीफ जस्टिस FIA बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध जा नाला फौरी तौर ते ACL मां कढण जो हुकुम ॾिनो आहे। हुकूमत सिंध तइलीम जी बहितरी लाइ हर मुमकिन कोशिश करे रही है। असीं हर सूबे में यूनिवर्सिटियों में कैम्प करे रहा आहियूं। कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कबी। अहिड़े ख्यालन जो इज़हार हुन टिंडो बागो में साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह टिंडो बागो पहुतो त उन जो भरपूर इस्तक़बाल कयो वियो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह टिंडो बागो में गुलाम मोहम्मद टालपुर स्कूल की सालाना तकरीब में शिरकत कई। सेक्रेटरी कॉलेज परवेज़ अहमद सहड़ कॉलेज के बारे में सिंध के वॾे वज़ीर के आगाह कयो। इन मौके ते सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह स्कूल के शागिर्दन सां भी मुलाकात कई। तकरीब की इंतजामिया ओल्ड बॉयज़ एसोसिएशन अंजाम ॾिनियूं। इन मौके ते शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के इसाले स्वाब लाइ दुआ भी कराई वई। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त स्कूल में अणखोट सहूलतन की फराहमी के पूरो कयो वेंदो। असीं तमाम सहूलियात के पूरो करण लाइ 4200 स्कूलन के बजट ॾेई चुका आहियूं। हुन चयो त अरशाद रांझानी के क़त्ल के लासानी रंग ॾिनो पियो वञे ऐं हीउ वाक़ियो इंसानियत ख़िलाफ़ आहे। वधीक सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त जॾहिं बि कंहिं सां नाइंसाफ़ी थींदी त हुकूमत सिंध हुन सां गॾु हूंदी, चाहे पोइ हू सिंधी हुजे या को ॿियो। जॾहिं त रमशा वसाण के क़त्ल केस में भी असीं सख़्ती सां अमल करायो आहे। बाग़ी सागर पवार, सोच TV, तलहार।